खान साहब को मिलूंगा खान साहब अल्हम्दुलिल्लाह जेके भी जमात असांजी दूर दराज कुनरी सामारो किथोरा उमरकोट जी गौसिया जमात जो जज़बात जेका गैरत जो मकाम ॾेखारियो आहे पंहिंजे गौसियत जे वास्ते तव्हांजो ही वॾे में वॾो फ़िक्र लम्हा आहे हिते जे नवासिन खे हिते जे अफसर तबके खे हिते जे जेका भी गवर्नमेंट जेके भी मौजूद सूबाई मिनिस्टरनि या असांजे डिस्ट्रिक्ट जा हारायल एमएलए आहिनि उन्हनि खे भी ख़बर आहे त ही जमात गैरतमंद हिन जमात हालिया इलेक्शन में पंहिंजे मुर्शिद के साथ दफ़े की चही खुले से खुलो ॾेई असां पंहिंजे एमएलए लालचंद माली खे हिते वोटर की शिकल में खटाए हो इहा अंधे खे भी ख़बर आहे दूल्हे लंगड़े खे भी ख़बर आहे त लाल माली घणा वोट खया इहा गौसियत जमात जा शुक्रियो अदा था कयूं गौसियत जमात जेका गैरत ॾेखारी अॼु भी ही हेॾी उस हेॾी गर्मी में असांजो इहो इरादो हो त असीं 4 बजे पंहिंजी जमात खे सॾ ॾियूं बल्कि हेॾी गर्मी में आया आहियूं असीं अव्हां खे वेलकम चऊं था बिला ताख़ीर टाइम जी किल्लत जे करे सभ खां पहिरीं आऊं पंहिंजे दोस्त ख़ालिद आरिसन साहब खे गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ ख़ालिद आरिसन जेको अचे पंहिंजे ख़िताब जो अंदाज़ तव्हांजे साम्हूं पेश करे जनाब हाफ़िज़ ख़ालिद ऐं टाइम जी किल्लत आहे गर्मी खे बि ॾिसणो आहे पंहिंजे एहतिजाज खे बि रिकॉर्ड कराइणो आहे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे